जितनी दीवार हौसला फिर न हारे। दाल दिगारी में जो साजन अॾे ते नंगराणी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पारां पाकिस्तान पब्लिक स्कूल में मच कचहरी कराई वई। मुजीब मोहसन मोहम्मद अली गंवर खान पिताफी जे इंतजाम हेठ करायल मच कचहरी में सुगड़ शायरन अदीबन तोड़े फनकारन सुर विखेरे सिंध जे सकाफती रंगन के निर्वार करे महफ़िल के चार चंड लगाए छड़िया। साजन अॾे ते वियो खुली स्कूल वाली शान आ, साजन अॾे ते वियो खुली स्कूल वाली शान आ, नाम भी जंहिंजो प्यारो पब्लिक पाकिस्तान। मच कचहरी तकरीब में साफिन अमजद लगारी, नदीम महर, सतार लगारी, नईम पताफी समेत इलाइके वासिन वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त प्रोग्राम जे आखिर में आयल मेहमानन खे सिंध जी सकाफत अजरकन जा तोहफा पेश कया वया ऐं मनता अवार्ड विरहाया वया। असांजी लोक अदब जी सकाफ़त आहे, हिन सकाफ़त खे उजागर करण जे लाइ अवामी आवाज़ वारनि जी महिनत जसलाणी ऐं साईं वारा जेके हिते असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं उहे महिनत कनि था, रिकॉर्डिंग कनि था ऐं हिन मच कचरनि खे हथी वठण जे लाइ अवामी आवाज़ जो वॾी महिनत आहे, कोशिशि आहे। असांजे इलाइक़े वासी जेकी बि माण्हू यानी कि यूनाइट थियनि था, गॾु थियनि था, गॾु थियण जो मक़सदु इहो आहे यानी कि असां में यूनिटी जेकी आहे वधे थी, यानी कि असां में अमन मोहबत जेकी आहे वधे थी। हिकु नेचुरल इहो आहे त असां जॾहिं बि गॾु थींदा आहियूं त मतिलबु गॾु थियण जो मक़सदु इहो आहे यानी कि असां में मोहबत आहे। सो इहे मच कचहरियूं इन लाइ थींदियूं आहिनि ताकी माण्हू यूनाइट थियनि ऐं उहे पाण में मेल मिलाप थिए। उन्हनि में जेके रंजिशूं आहिनि, जेके उन्हनि में असांजे जेके गैप थी चुका आहिनि, जेके सोशल गैप्स आहिनि, उहे जेके आहिनि यानी कि उहे ख़तमु थींदा आहिनि, मिलंदा आहिनि। हे जेके नौजवान पाकिस्तान पब्लिक स्कूल जा ऐं पूरे इलाइक़े जा जीअं हाणे जीअं वो किजूर में भी थियो ऐं हिते भी थियो, अहिड़ा प्रोग्राम अॻियां ॿिया बि शहर हर इलाइक़े हर ॻोठ में थींदा रहनि त इन में सिक मोहबत प्यार वधंदो। मच कचहरी जो मक़सदु आहे भाईचारे जो पैगाम आहे माण्हुनि ते पहुचाइण, स्पेशली जेका असांजी ॿोली आहे, सचल जी ॿोली आहे, उनखे एक्सप्लोर ऐं न्यू जनरेशन खे उन्हनि जा मैसेज पहुचाइणा आहिनि। मच कचहरी जो प्रोग्राम थियो आहे मोहब्बत भाईचारे अमन जो प्रोग्राम, हिन में तमामु बहितरीन मचकर प्रोग्राम जेको थी रहियो आहे। हिन में असांजा दोस्त सुगड़ ऐं डोर बैत जा दोस्त बि आयल आहिनि, हिते सिंध जा फनकार मुख़्तलिफ़ हंधनि खां आयल आहिनि। अवामी आवाज़ जा असां थोरे तायूं जेको मचकाचारनि में अची प्रोग्राम कनि था, सुगड़नि जा हुजनि, ॿिया प्रोग्राम हुजनि, हक़ जी ॻाल्हि खणी ही साफ़ बि तमामु महिरबानी आहिनि ऐं हर प्रोग्राम में सुगड़नि सां ऐं ॿिनि दोस्तनि सां वधि में वधि प्रोग्राम कंदा आहिनि। प्रोग्राम थींदा रहनि। ही जेका आहिनि असांजे पुराणे कल्चर जेको आहे, सिंध जो असल कल्चर आहे, उनखे प्रमोट कयो थो वञे। हिन नौजवाननि खे शाबाश आहे, इन्हनि अहिड़ा प्रोग्राम थिया आहिनि ऐं परे परे खां सुगड़ हिते कई आया आहिनि ऐं ॿिया फनकार वग़ैरह आया आहिनि। सिंध सकाफ़त जो प्रोग्राम आहे, अहिड़ा प्रोग्राम जेके आहिनि इहे थींदा रहनि। हे सिंधी प्रोग्राम आहिनि, हे पुराणा प्रोग्राम जेके यादगिरी नई थिए थी। लोक अदब जूं कचहरियूं पूरी सिंध में तमामु घणियूं थियनि पियूं ऐं हींअर जेका असां वटि लोक अदब कचहरी हिते थिए पई 11 रोड जे भिक सां, उन में जेको अवामी आवाज़ वारनि जो किरदारु आहे उहो तमामु सराहण जोॻो आहे। उहे जेको आहे सो लोक अदब जे कचहरीअ खे माना अॻिते वधाइनि पिया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk